नाज़रीन, आवाज़ टीवी जे प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में अव्हांखे भलीकार। नाज़रीन, असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में कंटिन्यू कंदासीं फॉलोअप शहीद नसरुल्लाह गडाणी जे केस में, ऐं हुन में असांजी कोशिशि आहे जेका अपडेट अॼु जी थी आहे उहो तव्हां ताईं पहुचायूं। जेतोणीकि का वॾी अपडेट आहे न, पर मां कोशिशि कयां थो त हुन अपडेट में तव्हांखे हुन जा मुख़्तलिफ़ जेके इंफॉर्मेशन आहे उहे ते पहुचायूं ऐं हुनजो को तजियो तव्हांजे साम्हूं रखूं। असां कोशिशि कयूं पिया त छाकाणि त इज़ वेरी सेंसिटिव केस ऐं हिकिड़ो क़तलु थियल आहे, कातिल केरु आहे, अञा ताईं ब्लाइंड मर्डर आहे, जीअं कल्ह बि असां पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं। इन ब्लाइंड मर्डर खे उन तरीक़े सां ई असांखे अॻिते हलणो पवंदो ऐं हींअर वेही असां फ़तवा ॾियूं या कंहिं मामले खे हिकिड़े तरफ़ पासे खणी वञूं, इहा मां सम्झां थो त इहा सहाफ़ती बदयानती थींदी ऐं असांजी इहा कोशिशि आहे जेका ओरिजिनल ॻाल्हि आहे ऐं जेके इंफॉर्मेशन साम्हूं अचे पई हुन जे बेसिस ते तव्हां ताईं इहा ॻाल्हि पहुचायूं। हिन ते थोरो अॻिते वञण खां पहिरीं मां चाहियां थो त अॼु जेका शहीद नसरुल्लाह गडाणी जी वालदा आहे, अमड़ आहे, उहा थाणे ते आई ऐं केस दाख़िल करण लाइ थाणे ते पहुती ऐं हुन ते धरणो बि ॾिनो। उहा हुन छा ॻाल्हायो आहे जी थोरो तव्हां ॾिसी वठो, उनखां पोइ तव्हांखे मां फर्दर डिटेल ॿुधायां थो। असां चवंदा आहियूं कातिलनि खे गिरफ़्तार कयो, ॿियो त इहो पकड़ियो। हाणे छियूं ॾींहं अॼु कुझु ई न थियो अॼु ताईं, छड़ा इहा मोबाइल असांजा तस्वीरूं कम जा त न आहे। जीअं वण जो छां जो हेठि माण्हू बीहंदो, तव्हां सॼो वण जो छां कुझु कंदो, इहो ॿुधाईंदी आहियां जो अॻे 2 साल उन कया आहिनि फ़ायरिंग, ॿियो असांजो दुश्मन को ॻाल्हि कोन हुयो। जी नाज़रीन, तव्हां ॾिठी ॻाल्हि ॿोल नसरुल्लाह गडाणी जी अमड़ जी। शहीद नसरुल्लाह गडाणी जी अमड़ जेकॾहिं फ़रियादी थिए थी त पोइ हीउ मामिलो घणो अॻिते वेंदो। हीउ पोइ असां ॾिसूं पिया हिकु ॿी माई जिंदो जेका आहे उहा असांखे ज़ाहिर थींदे नज़र अचे पई ऐं इहा माई जिंदो जेकॾहिं बीह रही पंहिंजे केस ते ऐं पंहिंजे जेको बि उनजो फ़रियाद आहे ऐं जेकॾहिं उहो जवाबदारनि खे नॉमिनेट करे थी त हीउ मामिलो घणो अॻिते वेंदो। इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो कंहिं बि धुर जे लाइ त जेका हीअ माई जिंदो आहे घोटकी जी शहीद नसरुल्लाह गडाणी जी वालदा, इहा इन केस खे कीअं परस्यू करे थी। हाणे मां तव्हांखे अचां थो, हीअ त हिकिड़ी असांजी ॻाल्हि आहे त हीउ मामिलो अॻिते कीअं वधी सघे थो, पर अॼु जी डेवलपमेंट इहा आहे त अॼु पुलिस पारां कोशिशि कई वई त शहीद नसरुल्लाह गडाणी जो जेको मोबाइल फ़ोन आहे उहो हथु कजे, जीअं हुतां असांखे हुननि खे को क्लू मिली सघे ऐं को बि अहिड़ी लीड मिली सघे जेका उन्हनि कातिलनि ताईं पहुची सघे। अञा पुलिस माण्हू त गिरफ़्तार ज़रूरु कया आहिनि, जंहिंमें ॿुधायो पियो वञे 10 खां 12 माण्हू गिरफ़्तार आहिनि, पर अञा ताईं उन्हनि तरफ़ां का अहिड़ी मालूमात नाहे मिली सघी जंहिंमें हू पुलिस श्योर हुजे त इहो क़तल फलाणे माण्हू कयो आहे या होॾीं पहिरां वञनि था। फ़िलहालु अहिड़ी क़िस्म जी का बि शइ कान्हे, छाकाणि जेसिताईं मोबाइल न मिलंदो, मोबाइल जे आधार ते उहे नंबर्स, उहे व्हाट्सएप चैट्स, उहे मैसेंजर चैट ऐं उहे कॉल्स जेके थियल आहिनि आयल आहिनि वियल आहिनि, उहे जेसिताईं न मिलंदियूं तेसिताईं ख़बर न पवंदी। तंहिंजे करे इहो मोबाइल फ़ोन जो पुलिस वटि हुजणु, इन्वेस्टिगेशन इदारनि वटि हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं ज़ाहिर आहे उहे इन्वेस्टिगेशन करे सघनि था। त बहरहाल अॼु कुझु माण्हू पुलिस उते मोकिलिया, उन्हनि मोबाइल वठण जी कोशिशि कई, जंहिंमें सहाफ़ी बि वॾे अंग में सहाफ़ी उते पहुता, उन गॾु हुआ, उन महिल मोबाइल जी कोशिशि कई, मोबाइल न मिली सघियो पुलिस खे। उन खां पोइ बाद में शाम धारे मंझंदि धारे शहीद नसरुल्लाह गडाणी जो भाउ जेको आहे मरहूम जो, उहो थाणे ते पहुतो FIR कटाइण लाइ। त बाद में कुझु देरि बाद हिकिड़ो ॿियो ग्रुप आहे उहो अमड़ खे वठी थाणे ते पहुची विया ऐं उन्हनि बि FIR कटाइण जी कोशिशि कई। FIR शाम ताईं न कटिजी सघी हुई। हाणे भाउ अलॻि FIR कटाइण पे चाही, वालदा अलॻि FIR कटाइण पे चाही। ठीकु आहे, हुनजी फैमिली जो मैटर आहे, छाकाणि त जॾहिं भाउ FIR कटाइण पे वियो त हुनजी वालदा खे कंहिं चयो त जेकॾहिं भाउ इहो तुंहिंजो पुटु ॿियो जेको आहे नंढो FIR कटाईंदो त थी सघे थो इन खे बि शहीद करे विझनि, तंहिंजे करे हिन खे विच में न आण, तूं पाण FIR कटाए। जंहिं हुनखे सलाह ॾिनी हू थाणे ते पहुची वई, FIR बहरहाल न कटी सघी। हाणे थोरो तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु करे वञा त इन ॻोठ में हाणे गडाणियुनि जा 2 ग्रुप थी विया आहिनि। गडाणियुनि जा 2 ग्रुप जेके आहिनि, हिकिड़ो आहे जेको ख़ालिद लुंड साहबु आहिनि MNA, उन्हनि सां सलाहियल आहिनि। हिकिड़ो ॿियो ग्रुप जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो ई जेको MPA साहबु हुआ अॻ में बारी पिथाफी साहबु, उन सां सलाहियल आहिनि। हीअ 2 ग्रुप हाणे मुख़्तलिफ़ स्ट्रीम, ऐं इहे 2 ग्रुप को पाण में ठहनि कोन था, छाकाणि ख़ालिद लुंड साहब ऐं पिथाफी साहब जो बि सियासी तौर ते विदिन हिकिड़ी पार्टी में ज़रूरु आहिनि, पर ॿिन्ही जो हिक ॿिए सां को ठहियलु कोन्हे। त हीउ मामिलो हाणे घणो सियासत जी तरफ़
नज़र थींदो न असांखे नज़र अचे पियो। बहितर इहो आहे त हीउ मामिलो पुलिस खे छॾिजे, हू पंहिंजी इन्वेस्टिगेशन करे। ठीकु आहे, पुलिस जा मसइला आहिनि, असांखे ख़बर आहे, पर असां बजाइनि जे जो हीउ मामिलो सियासत जी नज़र थिए ऐं उहो हुनखे पेनिट्रेट कनि ऐं FIR अकॉर्डिंगली लिखिजे ऐं सियासी FIR थी वञे, बहितर आहे इहा FIR नेचुरली कटिजे ऐं उन में पुलिस इन्वेस्टिगेशन करे जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन में साम्हूं अचनि। पुलिस चयो बि अॼु उन्हनि खे SP उन्हनि खे अॼु इहो चयो आहे त तव्हां जेका इहा FIR आहे असांखे छॾियो त नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ु कटियूं, पोइ जेके माण्हू विच में आया इन्वेस्टिगेशन जे अकॉर्डिंगली आया उनखे असां कार्रवाई जेका बि पुलिस जी हूंदी आहे कंदा वेंदासीं। ॿियो मामिलो इहो आहे त गॾाइण जा 2 ग्रुप थी विया आहिनि, उहे पुश कनि पिया इन सॼे मामले खे। सहाफ़ियुनि जा 2 ग्रुप थी विया आहिनि। हाणे प्रॉब्लम इहो आहे ज़ाहिर आहे असांजा सभु सहाफ़ी त नसरुल्लाह शहीद नसरुल्लाह गॾाइण जहिड़ा न आहिनि। असां वटि ग्रुप्स आहिनि, पोइ उहे ग्रुप्स हिकिड़ो सहाफ़ियुनि जो हिकिड़ो ग्रुप हिकिड़े वॾेरे तरफ़ आहे, ॿियो ग्रुप ॿिए वॾेरे तरफ़ आहे, हिकिड़ो न्यूट्रल आहे, हिकिड़ो चाहे थो त इहो केस पंहिंजे न्यूट्रल ऐं नेचुरल तरीक़े सां अॻिते हले। ॿिया जेके 2 ग्रुप हिक ॿिए जे ख़िलाफ़ु लॻा पिया आहिनि, त इहो सहाफ़ियुनि जी सियासत बि तव्हांखे ख़बर असां वटि थींदी आहे। हिन ते हीउ मामिलो न आहे त इन ते को पॉइंट स्कोरिंग कजे, पर बहरहाल असांजे सहाफ़ी दोस्तनि घुरिजे पंहिंजी रिपोर्टिंग कनि, पंहिंजी सियासत पासीरे रखनि। हीउ मामिलो सियासत बाद में असांजी थींदी रहंदी, जेको बि असांजा दोस्तनि जा ग्रुप आहिनि उहे सियासत ज़रूरु कनि, हिन ते बाद में कनि, पर फ़िलहालु FIR कटिजे, मामिलो अॻिते हले, इन्वेस्टिगेशन थिए। जेतिरी में देरि थींदी ओतिरा मसइला वधंदा, न माण्हू मिलंदा, न हुनजा क्लू मिलंदा, ऐं न जेको साइंटिफिक एविडेंस आहे, टेक्नोलॉजिकल एविडेंस आहे, उहो बि ख़तमु थींदो वेंदो। तंहिंजे करे ज़रूरी आहे त हिन मामले ते असांजे सहाफ़ी दोस्त सियासत न कनि, सियासी माण्हू बि सियासत न कनि। मुंहिंजी कोशिशि अॼु इहा हुई त असां अॼु ख़ालिद लुंड साहब खे राब्ते में जेको MNA साहब आहिनि हुतां जा ख़ालिद लुंड साहब, उन्हनि सां राब्तो कयूं। हुननि खे असां कुझु क्वेश्चन्स बि मोकिलियासीं त तव्हां बेसिकली क्वेश्चन्स जा असांखे थोरो जवाबु ॾियो, जेको बि हुनजो मौक़िफ़ु आहे उहो अची ज़रूरु ॾियनि। असांखे जवाबु न मिली सघियो अञा ताईं ख़ालिद लुंड साहब सां, इन करे जो हिकिड़ी वीडियो हली हुई, उन में हिकिड़ी वीडियो जेका हुई उहा हली हुई जंहिंमें शहीद नसरुल्लाह गॾाणी उन हिकिड़े काफ़िले जो पीछो कयो हो, उन में उनजी वीडियो ठही, पोइ उन ते फायरिंग थी हुई ऐं उनखे मामले खे बेस ठाहियो वञे पियो। पर असांखे जेका लुंड फैमिली जा जेके ज़राइज़ आहिनि उहे चवनि था इहो पुराणो वाक़ियो आहे, ऐं सोशल मीडिया जो हिकिड़ी स्टेटमेंट ख़ालिद लुंड जी हले पई, उहा इहा चए थी त इहो पुराणो वाक़ियो आहे। इन ते बाद में नसरुल्लाह गॾाणी असां वटि आयो हो ऐं हिन मामिलो रफ़ा दफ़ा थी वियो हो ऐं हीउ मामिलो ख़तमु थी चुको। तंहिंजे करे हिन में लुंड फैमिली खे घेलणु गैर ज़रूरी आहे, सोशल मीडिया जो सभु शयूं आहिनि। पर बहरहाल असांजी कोशिशि हुई त ख़ालिद लुंड साहब खे हिन मामले ते ॻाल्हायूं हुन सां या हुनजी फैमिली में कंहिंसां बि ॻाल्हायूं, पर बहरहाल हीअ ॻाल्हि ॿोल हुननि सां न थी सघी आहे। हीउ फोरम असांजो ओपन आहे, जॾहिं बि चाहिनि असां आवाज़ TV तां ॻाल्हाए सघूं था, छाकाणि त जेका लीड मिले पई, बारी पिताफ़ी साहब ॻाल्हाइणु चाहिनि उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था, महर साहिबान ॻाल्हाइणु चाहिनि उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था। सियासी माण्हुनि जी ज़िमेवारी आहे, हीउ घोटकी ज़िले जो वॾो वाक़ियो आहे। हींअर सियासी माण्हुनि जी ज़िमेवारी आहे हिन मसइले खे हल कनि, छाकाणि त इलेक्टेड आहिनि, माण्हुनि जा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, माण्हू उन्हनि खे वोट ॾिना आहिनि, हिन इशू खे रिज़ॉल्व करण लाइ पंहिंजो किरदारु था कनि। हीउ जेको मामिलो आहे भॼी वञणु हिन मां ऐं सॼे मामले खे मुंहुं न ॾियणु, मोहम्मद बख़्श महर साहब कल्ह हुते पहुता हुआ तॾहिं ते सुठी ॻाल्हि आहे तमामु। ज़ैन असांजा साईं ज़ैन शाह साहब पहुता हुआ हुते, तमामु सुठी ॻाल्हि आहे। सियासी माण्हुनि ते वञनि पिया, उते उनखे सपोर्ट कनि पिया। साना तरफ़ां जेको शहीद नसरुल्लाह गॾाणी जा ॿार आहिनि उनजी तालीम जो ख़र्चो उन्हनि भरण जो ऐलान कयो आहे, ख़ुदि मोहम्मद बख़्श महर साहब बि ऐलान कयो। महिरबानी आहे उन्हनि जी, तमामु सुठी ॻाल्हि आहे या उन्हनि जे ॿारनि जी। असांजे सहाफ़ी वीचारा छा हूंदा आहिनि, खाइण लाइ न हूंदो आहे घर में, उन्हनि खे इहा सपोर्ट मिले पई, सुठी ॻाल्हि आहे। पर बहरहाल हिन केस खे मंतक़ी जाम ताईं पहुचाइण में बि उहा घुर्बल मदद उन्हनि खे करणु घुरिजे। जेकर हिन तां भॼंदा ऐं हिन तां पंहिंजो पुलिस ते प्रेशर करे शयूं मटाईंदा या चेंज कराईंदा, इहो हलंदो कोन। सहाफ़ी जेके आहिनि मौजूदु आहिनि, सोशल मीडिया एक्टिव आहे, खणी तव्हां फॉर्मल जेके रस्मी सहाफ़ी इदारनि सां लाॻापियल आहिनि उन्हनि जा शायदि तव्हां ज़बान बंदी करे सघो था, सोशल मीडिया जी नथा करे सघो। नाज़रीन वठो हिकिड़ो ब्रेक खां पोइ वरी इन मामले जे मुख़्तलिफ़ ॿियनि एंगल्स ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, वेलकम बैक। हाणे असां हिन जेको केस थियो आहे शहीद नसरुल्लाह गॾाणी जो, हिकिड़ी सोशल मीडिया ते हिकिड़ो तहरुक थी पियो आहे ऐं उहो तहरुक जेको आहे कंहिं मूवमेंट जी ॻाल्हि करे पियो, हिकिड़ी ख्वाहिशूं आहिनि उनजी ॻाल्हि करे पियो त सरदारी निज़ाम, ज़ाहिर जमहूरियतनि में ऐं महज़ब मुल्कनि में सरदारी निज़ाम जी का जाइ न आहे, पर उहो हिकिड़ो मोमेंटम में हिकिड़ो क्रिएट थियो। छा इहो मोमेंटम सस्टेन थी सघंदो? छा शहीद नसरुल्लाह गॾाणी जेको सरदार माय फुट वारो जेको हुनजो पंहिंजी जेका सोच हुई, हिकिड़ो पंहिंजो नज़रियो हो, उनखे हुन तरीक़े सां उहो पेश कंदो हो, छाकाणि त घोटकी ज़िलो ही सॼा असांजा उत्तर ज़लानी सॼे निज़ाम जे इन बोसीदा निज़ाम में, मुदे ख़ारिज निज़ाम में वरितल आहिनि सॼा,
ज़ारनि जो ख़तमु थियणु ज़रूरी आहे। त छा इहो मुमकिन थी सघंदो इन हिकिड़े वाक़िए खां पोइ, या माण्हू वरी पंहिंजे कम खे लॻी वेंदा? मूंखे जॉइन कयो आहे नसीर मेमण साहब, तजज़ीह निगारनि इस्लामाबाद मां। नसीर साहब थैंक यू वेरी मच। नसीर साहब तव्हां ॾिसो पिया ही छा पियो थिए, ही केस जी सॼी तव्हां केस खे बि फॉलो कंदा हूंदा, त हीउ मामिलो मक़सदु छा आहे? इनखे हिकिड़ी उमेद ॿार जी हिकिड़ी ख़्वाहिश नंढे जी हूंदी आहे, मुंहिंजी बि आहे, तव्हांजी बि आहे, सिंध जे सभिनी पढ़ियल लिखियल जमहूरियत पसंदि माण्हुनि जी ख़्वाहिश आहे त सरदारी निज़ाम मां जान छॾायूं। त छा इहा हिकिड़ो वाक़ियो इन वॾी तहरीक खे जनम ॾेई सघे थो या उनजो बुनियादु बणिजी सघे थो? वाक़िया हिस्ट्रीअ में टर्निंग पॉइंट थींदा आहिनि, ऐं कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त इहो जेको अवाम जे अंदरि जेको लाओ पियो पचंदो आहे, जेको नफ़रत आहे मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में, सरदारी निज़ाम में हिकु शइ आहे, उन खां ॿिया बि एलिमेंट्स आहिनि, उहो पोइ कंहिं न कंहिं स्टेज ते अची फाट खाईंदो आहे, जेका टिपिंग पॉइंट जंहिंखे चइबो आहे न। हाणे जेको चवंदा आहिनि लास्ट स्ट्रॉ ऑन कैमल्स बैक, उठ जे पुठीअ ते आख़िरी तिनको, जंहिंखां पोइ उठ किरे या उठ डोड़े या वाट एवर रिएक्ट करे। ये क़ौमुनि जे समाजनि जे तब्दीलीअ जे प्रोसेस में बि शयूं ईअं एक्यूमुलेट पई थींदियूं आहिनि। मां नथो चई सघां त इहो हिकु वाक़ियो को सुभाणे वॾी तहरीक में मटिजी वञे, पर मां इहो ज़रूरु चवां थो त अहिड़ा मुख़्तलिफ़ वाक़िया जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थिया आहिनि असांजे साम्हूं, उन्हनि ते हिकिड़ो अवामी रद्द अमल आहे जेको लावे वांगुरु अंदरि हाणे पचे पियो। ज़हन में रखिजो त सरदारी निज़ाम को सिंधी समाज जे पंहिंजी उणत जो हिसो कोन्हे। ई 21वीं सदीअ में पढ़ियल लिखियल मिडिल क्लास जी सोसाइटी जेका 5-7 दहाकनि खां पॉलिटिकल मूवमेंट्स ऐं स्ट्रगल्स में तमामु मुतहरिक आहे, उन में इहे ज़िला बि मुतहरिक आहिनि। उते को सरदारी निज़ाम खे अवाम जी लेजिटिमेसी हाणे कान्हे, पर इन क़िस्म जा निज़ाम हिन मुल्क में अवाम खे दॿाइण लाइ तव्हांखे चइनी सूबनि में जाइज़ो वठंदो त हिकिड़ी वॾी सरपरस्ती सां हिन मुल्क में ऑपरेट कनि था, किथे सरदार जी शिकिल में, किथे मिलिटेंट्स जी शिकिल में, किथे भोतारनि जी शिकिल में। इहो तव्हांखे हिकिड़ो पैटर्न आहे जेको चइनी सूबनि में तव्हांखे साफ़ नज़र अचे। नसीर साहब तव्हां ॻाल्हि कई आहे त इनखे अवाम जी लेजिटिमेसी हासिल न आहे, बट इन प्रैक्टिकल इहे साॻिया ई सरदार मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ मां टिकट वठी अचनि था, उन्हनि खे माण्हू वोट कनि था, ऐं इहे ई साॻिया सरदार घोटकी ज़िले में तव्हां ॾिसो पॉलिटिकल पार्टियुनि सां लाॻापियल आहिनि ऐं माण्हू उन्हनि खे वोट ॾियनि था, वॾे अंग में उन्हनि खे वोट मिलनि था पिया। त इहा सरदारी निज़ाम जी इहा लेजिटिमेसी न चइबी इन्हनि खे आहे, हासिल आहे हींअर ताईं बि, बल्कि मां सम्झां थो वधीक मज़बूत थी आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। मोहसिन मज़बूत कई वई आहे सोशल लेजिटिमेसी जे अगेंस्ट, इहो क्राइम पॉलिटिकल पार्टीज़ कंदियूं रहियूं जिन इन्हनि खे स्पेसिस ॾिना आहिनि, इन्हनि खे प्रोटेक्शन ॾिनी आहे, उन्हनि खे लेजिटिमेसी इन्हनि पार्टीज़ वेही ॾिनी आहे। अवाम जे साम्हूं प्रॉब्लम छा आहे? मूंखे ॿुधायो त इन्हनि ज़िलनि में हिकिड़ी पार्टियुनि हिकिड़नि सरदारनि ते मथे ते हथु रखियो आहे, ॿियनि पार्टियुनि ॿियनि सरदारनि जे मथे ते हथु रखियो आहे। ही कंहिं पढ़ियल लिखियल इन ई नसुरल आहे जहिड़े पढ़ियल लिखियल एक्टिविस्ट ऐं डायनामिक माण्हुनि खे जेकर इहे पार्टियूं ॾियनि हा सीट, छा माण्हू उन्हनि खे वोट कोन ॾियणु चाहिनि हा? पर हिननि यरगमाल कयो आहे। ही पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजे इंट्रेस्ट में इन्हनि सरदारनि खे अॻियां करे ऐं पंहिंजो पावर बेस खे प्रोटेक्ट करण लाइ इहा लेजिटिमेसी ॾियनि थियूं। तव्हां सुभाणे हिकिड़ो रेफरेंडम करायो इन ई ज़िलनि में, त छा तव्हांखे हे भोतार को, सरदार को, धाड़ेल को क़बाइली निज़ाम क़बूल आहे? इन हिकु शइ ते तव्हां माण्हुनि खां पुछो, छॾियो पार्टी, छॾियो झंडा, छॾियो मंशूर, कुझु न हिकु पॉइंट ते करायो, आराम ऐं ऑनेस्टी सां करायो। तव्हांखे मां चैलेंज सां चवां थो, हिननि खे 5% माण्हुनि जी लेजिटिमेसी कान्हे। ही माण्हुनि खे महकूम ऐं ग़ुलाम बनाए वेठा आहिनि, जिन जे पुठियां बंदूकुनि वारनि जी, पर्चियुनि वारनि जी, वोटनि वारनि जी, कोट टाई वारनि जी, इन्हनि खे टेक आहे। नसीर साहब बंदि कीअं ॿधूं इन्हनि खे? मक़सदु को त मूंखे त रस्तो नज़र नथो अचे, चलो मीडिया पंहिंजो कमु करे ऐं सोशल मीडिया पंहिंजो कमु करे, पर केरु बंदि ॿधंदो? ॻाल्हियूं त ठीकु आहे, नसरुल्लाह गडाणी पंहिंजी लाइफ में जेका बि मुंहिंजी लाइफ रीसेंट पास्ट में रही आहे, हू त हिकिड़ो अकेलो माण्हू आवाज़ बुलंद कंदो हो, सोशल मीडिया ते जिते वेंदो हिन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हो ऐं इन सिस्टम जे ख़िलाफ़ु। को ज़ाती कंहिंजी ॻाल्हि न पई थिए, पर ओवरऑल ॻाल्हाईंदो हो हू माण्हू। अहिड़ा माण्हू केतिरा आहिनि असां वटि? मोहसिन प्रॉब्लम छा थियो आहे, जेको असां वटि पॉलिटिकल ऐं सोशल मूवमेंट्स वीक थियूं आहिनि न, इन जे करे असांखे नज़र नथो अचे। न त इन्हनि ई ज़िलनि में इते ई कंहिं दौर में तव्हां यादि कयो, हिते सिंधियाणी तहरीक केतिरी एक्टिव हुई, इहे सरदारकनि इलाइक़नि मां हज़ारे औरतूं निकिरंदियूं हुयूं न ॿार कहंजनि ते खणी एहतिजाजनि लाइ। हिते सिंध जूं नेशनलिस्ट पार्टीज़ केतिरियूं स्ट्रांग हुयूं। हिते ई कालाबाग टीम जे ख़िलाफ़ असांजी हिस्ट्रीअ जो वॾे में वॾो धरणो लॻे थो। बेनज़ीर साहिबा अचे थी,
उन्हनि इलाइक़नि में तव्हां 88 जी इलेक्शन जा नतीजा खणी ॾिसो, इहे सभु वॾेरा बोताले मिटीअ में मिलिया पिया। हिते मिडिल क्लास जे माण्हुनि खे इन ई पीपुल्स पार्टी टिकेटूं ॾिनियूं। किथे गुलाम सफर जतोई खां कंहिं खटियो, नवाब सुल्तान चांदी खां कंहिं खटियो, घोटके जे ॿाहिरि सरदारनि खां कंहिं खटियो। तव्हां लिस्ट त कढो, पीर पगारे साहब खां कंहिं खटियो, कोई सरदार थोरी हुआ। 88 जे उन वक़्त में पीपुल्स पार्टी जो जेको सॼो कंडक्ट हुयो उन निज़ाम जे अगेंस्ट, वो बेनज़ीर साहब जहिड़ी विजनरी लीडरशिप वठो त फ़र्क़ु हुयो। हाणे उन्हनि माण्हुनि वटि उहा पार्टी ऐं पॉलिटिक्स हली वई आहे जेके सरदारनि जे थ्रू माण्हुनि खे कंट्रोल करण हिसाणे में इंट्रेस्ट था रखनि। मां सॉल्यूशन साइड ते अचां थो, जेके असांजूं लेफ्ट ऐं नेशनलिस्ट पार्टीज़ जूं मूवमेंट्स जंहिं तौर में स्ट्रांग हुयूं, ही गैप जेकर उन्हनि जे करे, उन्हनि जे वीक थियण जे करे पैदा थियो आहे, सिविल सोसाइटी मूवमेंट्स जे वीक थियण जे करे पैदा थियो आहे, ऐं इवन मीडिया जे वीक थियण जे करे असां सभिनी खे ज़िम्मो खणणो पवंदो त असांजा वॉइसिस वीक थिया आहिनि। तो इहे प्लेटफॉर्म्स आहिनि, इन्हनि वटि सघ आहे। जॾहिं बि हिस्ट्रीअ जा मोड़ ईंदा आहिनि, ही को पहिरियों ई आख़िरी जंग जो मरहलो कोन्हे। अॼु नसरुल्लाह हिकिड़ो वियो आहे, मां नथो सम्झां त नसरुल्लाह पहिरियों ई आख़िरी माण्हू हो। मुंहिंजो त यकीन आहे जंहिं तरह माण्हुनि नफ़रत ॾेखारी आहे, तव्हां हुन जे जनाज़े में हज़ारे माण्हुनि जे अचण खे छा चवंदो? केरु हुया उहे माण्हू? छा हुयो नसरुल्लाह वटि? अटे जी ॿोरी कोन ॾींदो, ख़ैराती प्रोग्रामनि जा कार्ड बि कोन ॾींदो। इहा माण्हुनि जी नफ़रत जो इज़हार आहे निज़ाम खां, जेको हुनजे क़बर ते गॾु थिया, हुनजे जनाज़े ते गॾु थिया। नसीर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, नसीर मेमण साहब असां गॾु मौजूदु हुआ। हू चवनि था त हीउ सॼो मामिलो पहिरियों वाक़ियो न आहे ऐं आख़िरी बि न आहे, ऐं हिन ते अहिड़ा वाक़िया ख़ुदा न ख़ास्ता अला करे न थिए, पर अहिड़ा वाक़िया ॿिया थी सघनि था। पर स्टिर आहे, मक़सदु चिणंग आहे, उहा चिणंग ॿरे पई ऐं उहा चिणंग बाहिब जियां बि पकड़ी सघे थी। सोशल मीडिया पंहिंजो रोल प्ले करे पियो। मसइलो कंहिं इंडिविजुअल जे ख़िलाफ़ु न आहे, मसइलो इन मुद्दे ख़ारिज निज़ाम, इन सोच जे ख़िलाफ़ु आहे जेको सरदारी ऐं वॾेरा ऐं जेके भई चङा मुड़ुस थी घुमंदा था वतन पिया, इन्हनि निज़ाम खे तबाह बर्बाद कयो आहे। असांजी सोसाइटी खे ओवरऑल, असांजी ह्यूमन डेवलपमेंट खे बि इन जे करे मसइला थिया आहिनि ऐं रंडक आई आहे। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ हिकिड़े ॿिए मामले ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदा। जी नाज़रीन, वेलकम बैक। मां हिन सेगमेंट में तव्हांजो ध्यानु अहिड़े मामले तरफ़ ॾियारणु घुरां थो जंहिं ते ॻाल्हि नाहे थींदी, जंहिं ते ॻाल्हि करणु शायदि टैबू आहे हिकिड़ो, पर मां हिन टैबू खे कुझु नथो सम्झां। जेकॾहिं इहो मसइलो आहे त हिनखे खणणु खपे, मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे एज़ ए जर्नलिस्ट, एज़ ए TV एंकर, ऐं इहो हिकिड़ो समाजी मसइलो आहे। रिपोर्ट आहे, इहा रिसर्च रिपोर्ट जी मां ॻाल्हि पियो कयां, ऐं रिसर्च रिपोर्ट चए थी सिंध जूं जेके ॿाहिराणियूं आहिनि हुन में जेके शादियूं थियनि थियूं उन मां 84% कज़न मैरिजिस आहिनि। हीअ रिसर्च पाकिस्तान में थी आहे ऐं हिन जा अंग अखर मां तव्हां ताईं पेश कयां पियो। इन जो रेफरेंस, इन जा डॉक्यूमेंट सभु मोड मौजूदु आहिनि। 84% शादियूं सिंध जी ॿाहिराड़ी में कज़न मैरिजिस आहिनि, ऐं इहे कज़न मैरिजिस जेके आहिनि पाकिस्तान में सभिनी खां वधीक आहिनि। पाकिस्तान में इहा जेका शरह आहे, पंजाब में इहा शरह आहे 61%, सिंध में मजमूई तौर ते 70% आहे, पर ॿाहिराड़ी में इहा शरह 84% आहे। पंजाब में इहा शरह 61% आहे, KP में 62% आहे, ऐं बलूचिस्तान में 67% शादियूं जेके अंदरि ख़ानदान में थियनि थियूं। त हू जेके इलाइक़ा आहिनि, इहे जेके सूबा आहिनि, इन्हनि में घटि आहे असां वटि। हालांकि उते काफ़ी जायुनि ते कज़न मैरिज जो मामिलो आहे, असां वटि वधीक आहे। असां कहिड़े तरीक़े सां सिंध ह्यूमन कैपिटल में ह्यूमन डेवलपमेंट असां पहुता आहियूं। पर मां स्पेसिफिक इशू तव्हां ताईं खणी पियो अचां त हीउ जेको कज़न मैरिजिस वारो मामिलो आहे, इहो हूअं त को मसइलो न आहे, पर इन सां प्रॉब्लम थियनि पिया, इन सां बीमारियूं थियनि थियूं, इन सां थैलेसेमिया जहिड़ो मर्ज़ थिए थो, हाइपरटेंशन ऐं जेके ॿिया बि इन सां शुगर ऐं ॿिया जेके बि मोरोसी बीमारियूं आहिनि उहे तव्हांजे ॿारनि में मुंतक़िल। हिकिड़ी सॼी फैमिली में, कुटुंब में हिकिड़ी बीमारी आहे ऐं उहा तव्हां जॾहिं शादियूं पंहिंजे वेझनि में कंदा आहियो त उहे उन सां बीमारियूं पिया, ॿिया मसइला बि समाजी थियनि था, डाइवर्सिटी नथी थिए, उन में मुख़्तलिफ़ शयूं नथियूं थियनि। इस दुनिया में रिसर्च मौजूदु आहे। हाणे मां चवां थो जेका पाकिस्तान में जेका रिसर्च इहा थी आहे, इन में सिंध में मूं जीअं ॿुधायो त 84% ॿाहिराड़ी में शादियूं जेके आहिनि उहे थियनि पियूं कज़न मैरिजिस में, जंहिंमां 47% शादियूं जेके सिंध में थियनि पियूं उहे सोटनि ऐं फुफाटनि में थियनि थियूं। माना पंहिंजा सोट पीउ जे तरफ़ां जेका शादी थिए थी सोटनि ऐं फुफाटनि सां, उहे 47% आहिनि, ऐं 24% जेके माउ जे तरफ़ां आहिनि, मासातनि में ऐं मारोटनि विच में थियनि पियूं। इहा वॾी ज़बरदस्त रिसर्च आहे, त मां सोचियो पिए तव्हांजो इन ते ॻाल्हि ॿोल कजे। उन खां अलावा जेको वॾो सबबु आहे, छो थियूं थियनि पियूं शादियूं, इहो इन जो सबबु छा आहे? इन जो को मेडिकली बि हाणे प्रूव थींदो वञे पियो त हिन खे अवॉइड कजे, मक़सदु हिन खे तव्हां ख़तमु नथा करे सघो, पर बहरहाल हिन खे अवॉइड कजे।
बरतानिया में कानून मौजूदु आहे, शाही ख़ानदान में कानून मौजूदु आहे तो कज़न में शादी नथा कनि बरतानिया में। उन खां अलावा थैलेसीमिया जहिड़ी बीमारी थिए थी सिंध में, ख़ुदि इन ॻाल्हि खे मञींदे सिंध में थैलेसीमिया जहिड़ी बीमारी जेका आहे उहा थिए पई सिंध में। पाकिस्तान में थैलेसीमिया जी बीमारी सभिनी खां वधीक आहे, जंहिंमें ॿार खे हर वक़्तु रत जी ज़रूरत पवंदी आहे, उनजो रत चेंज थींदो आहे। इहो थैलेसीमिया जी बीमारी जेका आहे इहा इन जो वॾो सबबु इहो आहे। इन जे करे ई सिंध में हिकिड़ो कानून पास थियो त तव्हां शादी खां पहिरीं टेस्ट पंहिंजो कराईंदो थैलेसीमिया जो ऐं ॿिया टेस्ट ब्लड जो कराईंदो त ईअं जीअं, ऐं जेकॾहिं इहो ॿिन्ही में आहे ज़ाल ऐं मुड़ुस में जेके थियण वारा आहिनि शादी, हुन में ॿिन्ही में आहे पर शादी न थियणु घुरिजे। हीउ कानून बि मौजूदु आहे ऐं हीअ जेके रिज़ल्ट अचनि पिया इहे त वॾा ख़ौफ़नाक आहिनि त असां 84% मसइलनि में आहियूं, तंहिंजे करे उहो ॿारु ज़हनी तौर ते उन तरीक़े सां अॻिते न वधी सघंदो, जिस्मानी तौर ते वधी सघंदो, बीमारियूं मौरूसी बि मिलंदियूं। हाणे इन रिसर्च जो हिकिड़ो सभिनी खां वॾो सबबु जेको ॿुधायो वियो आहे उहो इहो आहे त कुटुंब अंदरि जेके शादियूं थियनि थियूं इहे सौटनि मसातनि में ऐं फुफाटनि में मारोटनि में, उनजो वॾो सबबु मौरूसी मिल्कियत जो पाण ताईं उनजो पेनिट्रेशन आहे त इहा हिते ई हुजे, हेॾां होॾां न वञे। उन खां पोइ मिटनि माइटनि जो दबाव हुजे त हिते ई शादी करणी आहे, ॿाहिरां न कयो, वरी ॿाहिरि जो माण्हू ईंदो, वरी मसइला थींदा, या ॿाहिरि जी छोकिरी अची वेंदी उहो मसइलो थींदो। इहे इन्हनि सोचनि खां असांखे निकिरणो पवंदो। इहे हाणे मुदे ख़ाली सोचूं आहिनि, दुनिया में किथे कोन पियो थिए। ऐं उन खां पोइ सकाफ़ती क़दरनि असांजा ख़ानदान में शादी न करियो, ॿाहिरि करियो, इहे हिकिड़ा वॾा प्रॉब्लम जेके आहिनि असां वटि थियनि पिया। डाइवर्सिटी चाहे उहो बायोलॉजिकल हुजे, चाहे उहा जेका आहे माहौलियाती हुजे, या ॿी का डाइवर्सिटी हुजे, लैंग्वेज जी डाइवर्सिटी हुजे, उहा मज़बूत कंदी आहे मुआशिरे खे। ऐं हीअ त जेका इन डाइवर्सिटी आहे ऐं जेका एंटी डाइवर्सिटी मां जंहिंखे चवंदो जेको असांजो रवैयो आहे इहो असांखे ख़तमु करिणो पवंदो। हिन सां मसइला वधनि पिया, हिन सां प्रॉब्लम जो असां शिकार थियूं पिया, जेतोणीकि हिन खे अवॉइड कजे, वधि में वधि हिन खे अवॉइड कजे, अदरवाइज़ हीअ प्रॉब्लम असांजा वधनि पिया। मुंहिंजी कोशिशि आहे ख़ानदान में जेके इनमें मौरूसी बीमारी में जेको वाह जो कारण आहे उहो इहो मूं तव्हांखे ॿुधायो इहो आहे इन रिपोर्ट में। इहो त नाहे लिखियलु पर इहे नंबर्स अची विया आहिनि त सिंध में इहो छा थियो। सॼा पाकिस्तान जा फिगर्स मूं वटि मौजूदु आहिनि जेके मूं तव्हां ताईं पेश कया आहिनि। ऐं हाणे मेडिकल साइंस छा थी चवे इन में जेके मूं बीमारियुनि जो ज़िक्र कयो आहे, इन जो ज़रूरु असां ओपिनियन वठंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर अजमल मुग़ल साहब जेके तिबी माहिर आहिनि। उन्हनि खां थोरो हुनजी जेका मेडिकल साइड आहे, जेका बायोलॉजिकल साइड आहे, इन ते पुछूं था कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियुनि मां थियनि थियूं, छा रुॻो इहो सबबु आहे या इन खां अवॉइड करे सघिजे थो या नथो करे सघिजे। इन हवाले सां मूंखे जॉइन कयो डॉक्टर अजमल मुग़ल साहब। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, कज़न मैरिजिस सां इहे जेके बायोलॉजिकल ऐं मेडिकल कॉम्प्लिकेशन्स थियनि थियूं ऐं बीमारियूं इहे विरासत में हेठि औलाद खे मिलनि थियूं, जंहिंमें थैलेसीमिया जो मर्ज़ बि आहे ऐं ॿियूं शयूं बि आहिनि, सो इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? साईं, पहिरियों त वॾी महिरबानी तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो। कज़न मैरिजिस हिकिड़ो इशू ज़रूरु आहे, पर कोई वॾो प्रॉब्लम न आहे। असल में कज़न मैरिजिस में इहे थींदो आहे त कुझु जीन्स जंहिं कुझु फैमिलीज़ में हूंदियूं आहिनि, उहे फैमिलीज़ जिनमें कुझु बीमारियूं आहिनि, जीअं ख़ासि तौर तव्हां ब्लड खून जी बीमारियुनि जे बारे में, थैलेसीमिया जे बारे में ॿुधायो पिया। ऐं इन सां अलावा जीअं कंसेप्ट इहो आयो उतां ब्रिटिश रॉयल फैमिली खां जी, त उते बि कज़न मैरिजिस जे करे उन्हनि में हिकिड़ी बीमारी थींदी फैक्टर 8 ब्लड जो हिकिड़ो फैक्टर थींदो आहे, क्लॉटिंग फैक्टर, उनजी डेफिशिएंसी थींदी उनजे शाही ख़ानदान में। पोइ उन्हनि हिकिड़ो कानून पास कयो अथव, शादी जेका लेडी डायना थी वई आहे उन खां पोइ शादियूं हाणे जेके रॉयल फैमिली में आउटसाइड फैमिली में कंदा आहिनि, त उन जेको डेफिशिएंसी हुई उन फैमिली में उनखे काउंटर कंदा ऐं उन ते कंहिं हद ताईं कामयाबु थी विया आहिनि। त कंसेप्ट हिकिड़ो इहो आहे। पर मां जेको पर्सनली सम्झां पियो उहो इहो आहे त कज़न मैरिजिस या नॉन कज़न मैरिजिस, जेकॾहिं कंहिं कपल में थैलेसीमिया जी ॻाल्हि कयूं पिया, माइनर ॿ आहिनि, त ॿार पीउ बि माइनर आहे थैलेसीमिया, माउ बि माइनर थैलेसीमिया आहे, त ॿार जो चांसिस आहिनि त उहो थैलेसीमिया जो पेशेंट थिए, भले उहो कज़न हुजे नॉन कज़न, जंहिंमें जेनेटिक फैक्टर या डिफेक्ट आहे। पर थैलेसीमिया जो साईं कानून बि मौजूदु आहे डॉक्टर साहब, त थैलेसीमिया जो शादी खां पोइ इहो हिकिड़ो तमामु बहितरीन कानून आहे, टेस्ट कराइण ज़रूरी आहे। ईरान में उन ते इम्प्लीमेंट थींदो आहे सख़्ती सां। असां वटि जेकॾहिं इन कानून ते सख़्ती सां अमल थिए, जेको आहे मौजूदु, त निकाह नामे खां पहिरियों
छोकिरो ऐं छोकिरी जंहिंजी शादी थिए पई ॿिन्ही जो ब्लड टेस्ट हुअणु खपे ऐं ॿिन्ही जे अंदरि इहे कंहिं बि कपल में मिलनि त उन्हनि जी शादी न करायो। हिकिड़ो आसान तरीक़ो आहे हिनखे। पर इहो त प्रैक्टिस न आहे डॉक्टर साहब, इहा प्रैक्टिस न आहे थींदी, प्रैक्टिस न आहे। प्रैक्टिस थियणु खपे न, कानून त ठही वियो आहे, हुन ते इम्प्लीमेंट थियणु खपे। पर मक़सदु इहो पेचीदगी आहे जेकॾहिं ॿिन्ही कपल में प्रॉब्लम आहे ऐं फैमिली जेनेटिकली हिकिड़ी फैमिली हले पई त हुनमें छा सिर्फ़ु ब्लड जो इशूज़ आहिनि, ॿिया जेके प्रॉब्लम थियनि था उहे बि त थी सघनि था, ॿिया जेके मसइला फिज़िकल के आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, ज़हनी ऐं जिस्मानी जेका अवसर थिए थी उहा बि शायदि इम्पीड थी सघे थी। बिल्कुलु थी सघे। ॾिसो सर, हिन में ॿई शयूं आहिनि, जेनेटिक हिकिड़ी पावरफुल माना बहितर जीन्स वारी बि क्वालिटीज़ ट्रांसमिट थींदियूं ऐं जेके डिफेक्टिव जीन्स वारी उहे बि क्वालिटीज़ ट्रांसफर थी सघनि थियूं। ॿई आहिनि न। जी जी, वन साइड न। जेकॾहिं हिकिड़ो इहो फिक्शन मूवीज़ में इहे ठाहियो वियो त एक्स्ट्रा जीनियस जेके फैमिलीज़ में शादी हुजे त ॿई कपल जीनियस हुजनि, इंटेलिजेंस बहितर हुजे त उन्हनि जा ॿार वधीक बहितर IQ वारा थींदा। तो इहो पंहिंजी जॻह ते आहे त जेनेटिक ट्रांसफॉर्मेशन इलाही डिज़ीज़नि जी, न सिर्फ़ु थैलेसीमिया बल्कि डायबिटीज़, हाइपरटेंशन, इवन साइकेट्रिक डिसऑर्डर्स में भी फैमिलीज़ की ॾिसी वई आहे। अच्छा, ओबेसिटी जो भी इशू आहे सर, पर इशू इहो आहे त मुंहिंजो अर्ज़ु आहे त तव्हां पाण चओ पिया त थैलेसीमिया, त हाणे मूंखे नंबर तव्हां ॿुधाईंदो जेकॾहिं आहे त सिंध में सभिनी खां वधीक थैलेसीमिया आहे पाकिस्तान में, सिंध में सभिनी खां वधीक आहे, हिते सेंटर्स बि वधीक आहिनि ऐं असां वटि प्रॉब्लम वधंदड़ आहे हिकिड़ी शइ। ॿी शइ तव्हां पाण ॿुधायो पिया त जेके ॿिया जेके प्रॉब्लम अचनि पिया, कार्डियक प्रॉब्लम बि थी सघे थो, हाइपरटेंशन ऐं ॿिया शइ, शुगर बेसिकली इहे बि ट्रांसफर थी सघनि थियूं बीमारियूं। जी जी, बिल्कुलु 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 बिल्कुलु। जेकॾहिं फैमिलीज़ में आहे त ट्रांसफर थींदियूं, जे न आहे त ये ट्रांसफर थियनि थियूं। जी बिल्कुल जी जी। मेंटल इलनेस साइकेट्रिक जेको मां जंहिं जो स्पेशलिस्ट आहियां उन जी ॻाल्हि पियो कयां त उन में बि जेको बाइपोलर डिसऑर्डर, मूड डिसऑर्डर, शिज़ोफ्रेनिया, इन सभिनी जो प्रूव्ड आहे त ये ट्रांसफर थियनि था, ये जेनेटिकली ट्रांसफर थियनि था थी सघनि था। हिन में हिकिड़ो ज़रूर इहो ज़हन में हुअणु खपे त इहो मैथमेटिक वांगुरु न आहे त 2+2 बसि माना ईअं थियणो आहे, ज़रूरी न आहे। उन में कुझु चीज़ूं आहिनि त जेकॾहिं हिकिड़े पेरनि में आहे ॿिए में न आहे त उन में घटि चांसिस आहे, पर ॿिन्ही पेरनि में आहे त वधीक चांसिस आहे, चांसिस वधी थो वञे, फार्मूला आहे, चांसिस थी सघनि था। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब तव्हांखे असां तकलीफ़ ॾींदा रहंदासीं। नाज़रीन, डॉक्टर अजमल मुग़ल साहब इन शइ खे कंफर्म कयो आहे त चांसिस घणा आहिनि त जेके बीमारियूं पेरेंट्स में आहिनि ऐं उहे जेकर जेनेटिकली हलनि पियूं त इन जा चांसिस हाई आहिनि त उहे ॿारनि में उहे हाई आहिनि त उहे ॿारनि में बि मुंतक़िल थियनि। त असांजे अॼु जो इहो सेगमेंट करण जो मक़सदु इहो त सिंध में इहो समाजी मसइलो त पंहिंजी जाइ ते आहे, थैलेसीमिया सभिनी खां वधीक आहे। ही जेके बि बीमारियूं डॉक्टर साहब ॿुधायूं आहिनि हिन में प्रॉब्लम थिए पियो, तंहिंजे करे थैलेसीमिया जे लॉ जी बि ॻाल्हि कईसीं, उहो कानून मौजूदु आहे, अमल नथो थिए। तंहिंजे करे नाज़रीन, इन मामले ते असां वधीक इन्वेस्टिगेशन करे बि तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुचाईंदा रहंदासीं। मोहसिन बबर खे जेके प्रोग्राम इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।